सेशन अॻिते वधाईंदो डॉक्टर सईद जुल्फ़कार खान। मुल्कन में तो रुकल काया सूर्य ते तो सच सुनाया मां सिंधी आया सिंधी से प्यारा दोस्तों मुझे ये प्रिविलेज है तो मुझे मौके मिलो सराही एग्जीक्यूटिव कमेटी सां गॾु कम करण जो एआरसी चेयर एडवोकेसी राइट्स कमेटी जो चेयर असां टोटल 16 सेशंस कराए चुका आहियूं अॼु ताईं ऐं उहे यूट्यूब ते फेसबुक ते लाइव हलंदा आहिनि मूंखे ॾाढो हिकिड़ो फ़ख्रु महसूसु थींदो त सिंधी मूंसां सॼी दुनिया मां था जुड़नि उन टाइम ते था जुड़नि उन खां पोइ था जुड़नि ऐं पंहिंजी सजेशन था ॾियनि। हाणे असांजा मसइला छा आहिनि एडवोकेसी राइट्स कमेटी कहिड़नि मसइलनि ते सिंधियुनि जो ॻाल्हाइण जो हक़ रखे थी या उन्हनि सां उन्हनि खे मोटिवेट करे थी सेशंस खे या कहिड़ा कहिड़ा कम था कयूं असां वाटर इशूज़ बि जेको सिंध जी रीढ़ जी हॾी असां सिंधियुनि जी रीढ़ जी हॾी आहे वाटर इशूज़ उन ते असां लाइव सेशंस कराया ॿ खां उन खां पोइ असां इनफोर्स डिसअपियरेंस ते तमामु घटि माण्हुनि जे करे टॉपिक्स ॻाल्हाईंदा आहिनि त उन्हनि खे डपु हूंदो आहे त पाकिस्तान ईंदा कंपनी ईंदा या थींदो इहो थींदो आहे इनफोर्स डिसअपियरेंस इनफोर्स रिलीजियस चेंजेस असांजी नियाणी खे 12 साल जी 13 साल जी छोकिरियुनि खे खणी उन्हनि जा मज़हब वधाए था उन्हनि ते सना ॻाल्हाए थी सना सर्व सोशल ऑर्गेनाइजेशन जे तौर ते सिंधी ॾियार आगुनी मल्हाए या ईद पार्टी पूरी करे इलाही इशूज़ ते ॻाल्हाए थी उन खां पोइ ॻाल्हाए थी हेरिटेज ते असांजे इंफ्रास्ट्रक्चर ते तव्हां सना जी वेबसाइट ते वञी एआरसी में ॾिसंदा तक़रीबन हर टॉपिक जेको सिंध जो बरंदड़ टॉपिक आहे उन ते एआरसी ॻाल्हाए थी ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी महसूसु थिए त सना जी करंट ईसी असां सां गॾिजी कमु कयो आहे हिन पहिरीं बुनियादी जेको आहे त बुनियाद कीअं वञूं कीअं पाण में सॼी दुनिया में गॾिजूं उन ते असांखे हिकिड़ो फ्री हैंड ॾिनो हुयो त माण्हुनि सां ॻाल्हायो ऐं कुझु माण्हू डिस्क्रेज कयो थींदो आहे उन ते उहो चवंदा आहिनि वफ़ा कुनियम मलामत खुशियम ख़ुशि भाषम केतिरे तरीक़े माका फरीसत रंगी दे वफ़ाऊं कंदा आहियूं मलामतूं सहंदा आहियूं तॾहिं ख़ुशि रहंदा आहियूं छो त असांजे तरीक़े में महबूब जी रात ते ज़ख्मनि ते हशर करणु कुफर आहे वधीक टाइम कोन वठंदुसि पर मूंखे उमेद आहे त अॼु असां अहिड़ो बुनियाद ॾिसंदासीं जो सिंध जी इमारत सदाईं क़ाइम रहे मौलाना रूमी चयो कि इमारत जो ईद जो पत्थर अगर आलू लॻंदो त सिंधी काॾे पहुती उहो आलू 1947 में लॻी चुको आहे हाणे असांखे सिधो रखणो आहे सिंध जी हक़ जी ॻाल्हि करणी आहे कंहिंसां बि ॻाल्हाइणो पए असांखे सिंध जी हक़ ते तमामु क्लियरली ॻाल्हाइणो आहे त सिंध जा हक़ सिंध जा जेके इशूज़ आहिनि सिंध जा जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि खे गॾिजी कीअं सॉल्व करे सघूं था उन ज़रूरी पहिरीं बुनियाद इहो आहे त असां पाण में गॾिजूं असां में इख़्तिलाफ़ थी सघनि था ऐं इहा नॉर्मल ह्यूमन नेचर आहे त इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि माण्हुनि खे ऐं इख़्तिलाफ़ हमेशह गॾिजी सघी वेहण सां ई थींदा आहिनि असां में चवंदा आहिनि त कंहिं ज़माने में को क़त्ल थींदो त नियाणी वठी ईंदा त क़त्ल माफ़ थींदो अॼुकल्ह नियाणी खे क़त्ल पिया कयूं असांजी वॾी बदकिस्मती आहे पर इहो हूंदो ॻाल्हि तौर ते इहे शयूं आहिनि ऐं सना जो तमामु वॾो शुक्रगुज़ार आहियां शाह साईं जी शेर कवर पाड़ू पाताल में गोवर ब्रे आका बनी सदी गाली राज का मीरास ते इश्क के शाबाश दे मोहब्बती में